एसटीपी जाम साहिब पारा महंगाई बदमनी ऐं मसलूम न्याणी फातिमा फरड़ू के कातिलन के सजा ॾियारण लाइ मरकज़ी राब्ता सेक्रेटरी निसार कीरियो, ज़िले नायब सदर रफ़ीक मल्ला, बुढ़ल मक्सी परवेज़ कीरियो ऐं ॿियनि जी अॻवाणी में बस स्टॉप खां एहतिजाजी रैली कढी वई। हिन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त महांगाई माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब मिस्किन माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। जाम साहिब में बदमनी उरूज ते पहुची वई आहे। रोज़ानो जे बुनियाद ते चोरियूं फुरियूं ऐं धाड़ा मामूल बणियल आहिनि, पर इंतज़ामिया जे कन ते जुएं बि नथी चुरे। मासूम न्याणी फातिमा फरड़ू ऐं शहीद साफ़ी जान मोहम्मद महर खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। हुननि मुतालबो कयो त महांगाई ऐं बदमनी ते ज़ाब्तो आणे ग़रीब मिस्किन माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे ऐं मज़लूम न्याणी फातिमा फरड़ू ऐं शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची